यजीद जे हथ ते हथ न रखंदुम क़िबला तहां के तकलीफूं ईंदियूं इम्तिहान ईंदा आज़माइशूं ईंदियूं परेशानियूं ईंदियूं तकलीफूं मुसीबतुन ला तैयार थियो पर मैं तैयार आहियां आशिक आहियां महबूब जो गुलाम आहियां पाण पंहिंजे नाने करीम जे मज़ार ते आया अज बुध जा नाने करीम जे मज़ार ते आया मज़ार जे वञी करे अर्ज़ था करण मुंहिंजा नाना करीम मूंखे प्यारा तुंहिंजे क़ुरान सां मूंखे प्यारा तुंहिंजे फरमान सां मूंखे प्यारा तुझे इस्लाम सा मुखे प्यारा तुझे इरशाद सा मुखे प्यारा तुझे हदीस सा मुखे प्यारा तुझे दीन सा पा यजीद जे हथ ते हथ न रखदो जै फरमाइंदा हुसैन काडी तैयारिया क़िबला मदीने में मां खून रिज़ी करान नथो चाहियां मुझा सोना साईं इजाजत मिले तमा मदीने के छड़े करे मक्के शरीफ में रब जे बेत जा वनी सजदा कया मुझा महबूब फरमाइंदा तोखे इजाजत बुधन चाहे बुधू त हाणे करबला हिकड़ी हर सागी बुधनो ओ बाबा एक दिन तकरीर की करबला बुधाई जिसी गालियो त सागी कयो साईं जो करबला हिकड़ी आड़े तहां भला बी करबला ठायो त मां बी वाली मटाया तही को मुजाहिद मैदान ते अचो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु चे छाप्या चन प्या इजाजत मिले था कयूं अलविदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा हुसैन छो छाजी करे जेको असां खे पसंद पाक कुरान मथस गोर घर बार जिंद जान आ हथ मथे खण जा कयूं दीन ता दिल रुबा सिर्फ ता ओ नाना नबी पाक नूरुल हुदा आज इंशाअल्लाह एड़ो पढ़ जो निड़ी वे त खबर पई त के जवान जे वर चढ़े हुए इजाजत मिले था कयूं अलविदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा इजाजत प्रभु इजाजत अब आता जो छाकी जो असा जो नबी असा के दिसे तो हियर ही भरी ने प्याज लाए बहन के हलाई न हे चांडियो साहब आयो है साहब इन के जे तू लाए हलाई दे त किथे किथे दिसंदा सजी दुनिया में ये लाए वा मन हिते वेही सजी दुनिया में ऐ रसूलुल्लाह जो मौजूद जो पाण पंहिंजे मज़ार अनवर मां अज मुकीम दाहरी जे हिनन आशिकन के दिसन पिया आशिकन के दिसन मां हाणे पंहिंजे जलसन में बयान कयो हजरत अमीर उमर से हिकड़े दफे तकरीर पिकी तकरीर कंदे कंदे हजरत अमीर उमर पियो चवे तकरीर हले पई चे पियो ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ हाने हजरत अमीर उमर तकरीर पियो करे तकरीर कंदे कंदे हजरत अमीर उमर चयो सारिया जबल ते चढ़ सारिया जबल ते चढ़ हाने हजरत सारिया जे को नबी से जो सहाबी हो ओ हसवी मेल परे जिहाद ते जंग ते निकल हो समय मेलन परे तई मुकीम दाहरी वारो समय मेल परे हजरत अमीर उमर पियो चे ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ जरे मोटी आयो जे पियो जंग पे हली जंग जे हलते हलते असा जंग में हार थी वणू हां पर अमीर उमर जो आवाज आयो सारिया जबल ते चढ़ सारिया जबल ते चढ़ मां ता का तो पूछा खुदा जो वास्तो दई त बुधाए जा जे अमीर उमर जी है नजर आ मदीने में वेही करे समय मेलन ते दिसे पियो त अमीर उमर जे सरदार रसूलुल्लाह जी भी नजर आए जो जे मदीने में वेही ना आशिकन के विरसी रहो आहे जो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी उलमा अहले सुन्नत हुसैनियत
मुर्शिद करीम इब्न उसैमीन आए नजद जो मौलवी वहाबिन जो मौलवी इंटरनेट ते हींअर मूं वटि कान्हे मां तव्हांखे खोले ॾेखारिया पुछूं इब्न उसैमीन जी हज़रत उमर मदीने में वेठो हो हा मदीने में वेही करे सवे मेलन ताईं हज़रत उमर जी नज़र पहुची वई जी हा या हज़रत उमर जी करामत आहे हज़रत उमर खे अल्लाह करामत ॾिनी जो परे खां सवे मेलन ताईं ॾिसे पियो अबा हेॾे पाणी बि पियो हेॾे कन कजो हज़रत उमर करीम जी इहा नज़र आहे जो सवे मेलन ताईं ॾिसे पियो ऐं इब्न उसैमीन तो चए या हज़रत उमर जी करामत आहे अबा जे या हज़रत उमर जी करामत आहे त ही रसूलुल्लाह जो मौजज़ो आहे जो पंहिंजे ग़ुलाम खे ॾिसे पियो महबूबे खुदा का है दरबार मदीने में किथे तो दरबार महबूबे खुदा का है दरबार मदीने में दरबार मदीने में है उम्मत आसी के गम खार मदीने में गम खार मदीने में जैसे इन भला वो मक्के जो विशान बुधायो जेठो मक्का में बरसते हैं अनवार खुदाबंदी वो क्यों लारी बारो जिन रखे फिटा रहमत का लगाते खा बाजार में हाय इश्क़ मोहम्मद दिल में मेरे वो काश जिन्हों तके जा पहुंचे ते तो आशिक एड़ो थी एड़ा अंदाज अपना एड़ा तरीका कर जाऊं मैं जिधर सब लोग कहें दीवाना है दीवाना है दीवाना है एड़ा कर सीरत सूरत पंहिंजी एड़ी बना जो जिथे वही जाऊं मैं जिधर अबा जाग जा जाऊं मैं जिधर सब लोग कहें दीवाना है दीवाना है दीवाना है अरे मदीने जे तोखे नसीब थे न या जेका मोबाइल शरीफ आ इन मोबाइल शरीफ के खिसे में हणी इन न त मोबाइल पे हली न को सलाम पढ़ी न को विर्द पढ़ी न को वजीफो पढ़ी न को दलाइल खैरात पढ़ी न को कुरान जा खत्म कडी इ न कजा ऐ मदीने में वनी छा कजा क्यों सुस्त खड़े हो दिल वालो जी भर के पियो जी भर के पियो अरे खाली न जाए का कोई यहाँ से ये हाशमी लंगर खाना है लंगर खाना है नबी जो इश्क हजरत हुसैन मुझे महबूब दे दिल जो चैन मुझा साईं फरूक सहाबी प्या चवन एकड़े दफे सी नबी करीम जे पोया प्या हलो हलंदे हलंदे मुझा हबीब हलन प्या मदीने जे घटन में ओ जदो मदीने जे मीर जी नजर हजरत हुसैन ते पया यलाब मासिबियाने पारन सा गड रांद पियो करे नडो हुसैन रांद पियो करे सुना नबी इमाम हुसैन दे व्याहर अचे इमाम हुसैन के जी था कर हदीस जा लफ्ज या फिरु मिन हा हुना इला हा हुना हेडे पियो बने जरे हेडे पियो बने जरे हेडे पियो बने जरे हेडे पियो बने ओ जा मदीने जा मीर हुसैन जे पोया प्या था वजन हजरत हुसैन के वठी करे मुझे दिल पर नबी ये जाड़ी का हाथ देई करे मुझे पाक चप्पन के हुसैन जे चप्पन ते रखियो आ एकड़ी चुम्मी दिनी आ बी चुम्मी दिनी आ चुम्मी दे बस्ता कर फरमाइन था हुसैन मिन्नी व अना हुसैन हुसैन मुमा मा हुसैन वाया अहब अल्लाह मन अहब हुसैन रब सा मोहब्बत तो करे जेको हजरत हुसैन सा मोहब्बत कंदो आहे अज तई असी साईं जन हिकिड़ो शेर ठायो इमाम आली मकाम थी साईं जन ठायो अज करबला वारे सरदार जी असां ते नज़र आ
ऐं सुस्ती के लाहे करे चुस्ती में अकीदा अहले सुन्नत दी तर्जमानी कंदे ही फकीर तहां जे सामू पढ़े थो अवी सभई मूंसां गॾिजी पढ़ाइजो या हुसैन इब्ने अली तो दे सलाम तो के केर सुञाणे बिन वडेरो अमीर से सलाम कंदो अज सलाम कर साईं करीम जे डोटे या हुसैन इब्ने अली तो दे सलाम शेरे हक शेरे जली तो दे सलाम तो मिसल कुर्बानी के काने दिनी ए मुकीम गोठ में वाला शब्द पढ़ण में टेढ़ा मिली तो ते सलाम अर्ज़ हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहते है कर अली तो ते सलाम पाण मक्के में आया मक्के में कूफे वारन खत लिखा समन जे तादाद में खत आया पाण तैयार थिया मक्के का कूफे डे हजरत अब्दुल्ला बिन उमर पियो चे क़िबलान हजरत अब्दुल्ला बिन जुबैर पियो चे क़िबलान हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पियो चे क़िबलान कूफे वारा बेवफा हिन अवाजे वालिद करीम अलीउल मुर्तजा साहब वफा कोन कयूं अवाजे भा सा वफा कोन कयूं अवी कूफे न वञूं अवा के जे करे घणी तकलीफ तहा के ताकीद था कर अवा पंहिंजो कासद कूफे जे तरफ मोकिलियो पर इमाम मुस्लिम के पंहिंजे बच्चन सागर कूफे दे मोकलियो कूफे में आया 12,000 मानन पेरे नी बेअत कया बेअत कयूं हाईजन उन जे मोहब्बत के दिसी इश्क के दिसी अकीदत के दिसी उल्फत के दिसी प्यार के दिसी हजरत इमाम हुसैन के खत लिखियो इबलावा के दीवाना हन वाकई परवाना हन वाकई आशिका हन वाकई मस्ताना हन अवा मेहरबानी करे ते जो इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जी जात बाबरकात मक्के शरीफ मा कूफे दे त्यार कूफे दे ब्याचन हजरत इमाम मुस्लिम के शहीद कयो संदन बिनी बच्चन के शहीद कयो अजीब गाल ही है संदन लाश जिस्मन मुबारक के गुलाम अमी हिते वेही करे बटे मिनट बेहमायो ए मदीने जे मीर जे बच्चन जे जिस्मन मुबारक के कूफे जे बाजार में लटकायो वियो हजरत इमाम हुसैन करबला जे मैदान रे प्याचर रस्ते में खबर पईया इमाम मुस्लिम शहीद थियो सदन बई बच्चा शहीद थिया और पोते न था अटन पोते ड्रिजन न था बटाई फरमाए तो करबला जे पिड़ में की मां खोड़ियाऊं झेड़ो यजीद सामू जुम्बी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं बसीता तरार जो करबला जे मैदान में हजरत हुर्र के मानो मची आयो क़िबला ता के कूफे जी इजाजत काने ता के पोइते वजन जी इजाजत काने से फरमो सके छडियो तसी वणू भला पोइते या ते छडिया पोइते एकरे हंत सके छडन इन से अवा की इजाजत ना बेअत कयो यजीद जी वोट जो यजीद के सती अची नई पानी कूफी करबला में पानी न प्यारी उते अली शाह के शहजादा सारीन निकरियो निहारीन त मोट मोहम्मद कारणी सती बणी हाय हाय न अज तू चौकन ते वेही रसूलुल्लाह जी न्याण ला तू चनी ज़ैनब जी चादर लाथूं सकीना जी चादर लाथूं मां जो के जी न्याणी जी बार ढके के जी न्याणी जी चादर लहे अल्लाह ढके नथी पर जे के जी न्याणी जी चादर लहे शाहपुर में मोरे में मुकीम गोठ में हैदराबाद में केर हर हर पियो चवे अबा फलाने जे न्याणी जी चादर लथिया ता सच्ची बुधायो गैरतमंद मर्द छा चंदो भणा शर्म कोंथो अचे चौकन ते बीही करे असा जी न्याणी जी चादर तू लाराई अरे हे न्याणियों आम नाहन बे इजाजत इनके घर जिब्रील की
जाते नहीं, कदर वाले जानते ऐज़ो शाने अगल बे बेअदब तो तू ही जेके चवी थो नबी जे न्याणन पे चादर लाथो गुस्ताख त तू ही मोहब्बत जी दावा तो करी गुस्ताख तू जेको महबूब करीम जे बच्चन न्याणन जे ला ये चए अरे वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी पर्देदार न्याणू हजरत इमाम आली मकाम सा गडहन पानी बंदा हाय हाय नहे हाय हाय नहे घोड़ा घोड़ा नहे सब्र 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 किथे कुंड में खिमन में वन आवाज पे अचे यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम किथे वन आवाज पे अचे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला किथे आवाज पे अचे अर्रहमान अल्लमल कुरान किथे आवाज पे अचे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर किथे अल्लाह जे हबीब जे हदीस जा फरमान पिया छ खुदा जो कसम खणी तो चवा असी सुन्नी आयूं जेके हुसैन जा हकीकी वारिस आयूं कुरान असां वटा हदीस असां वटा रसूलुल्लाह जो फरमान असां वटा बे पासे भंग जा कुंडा मिलंदे हिते ईंदे त कुरान जूं लोलियूं मिलंदी ऐं मदीने जे मीर जे हदीस जा इरशाद मिलंदई पाण मैदान करबला ते आया ॾहीं जुड़ी थियो साईं उन्हनि खे तकरीर कई फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हे कोल नबी से मुझे ला चयो हुसैन सिबतुन मिनल असबाब हे कोल मुझे ला नबी से चयो केर सदन जी तरफ न पियो अचे दुनिया जे करे सही माल जे करे सही मिल्कियत जे करे सही दुनियावी लालच जे करे सही अल्लाह जे हबीब करीम जे बच्चे के तकलीफ पिया ॾियण पर असी छा चवूं कहां से लाऊं में ऐसी जुबान इमाम हुसैन कहां से लाऊं मैं ऐसी ए साईं जे असी तो साईं जा शागिर्द बच्चा भाइयों साईं पढ़ंदा पंहिंजी जवानी में कहां से लाऊं मैं ऐसी जुबान इमाम हुसैन करे जो तेरी सिफात हो बयां इमाम हुसैन कहां से लाऊं मैं ऐसी तो खुदा के लुत्फ का फैज़े नबी का मरकज है वो करबला में तुम्हारा आशिक़ा इमाम हुसैन कहाँ से लाऊं मैं सी पाण शहीद थिया संदन बच्चा शहीद थिया ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झी छॾी ॿुधी हूंदव अहल बैतन मां पहिरियां पहिरियां शहीद थियो हज़रत अबू बकर बिन अली अबू बकर बिन अली हज़रत अली जे पुत्र जो नालो हो अबू बकर अबाद दुश्मनन जा नाला रखबहन छा दोस्तन जा नाला रखबहन प्यारन जा नाला रखबहन मालूम थियो त हज़रत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बाबे करीम हज़रत अलीउल मुर्तज़ा खे अबू बकर उमर सां प्यार अल्लामा अबुल फर्ज अब्दुर रहमान इब्न जोजी वडो आलिम रहमहुल्लाह ओ तो लिखे एकरे दफे हज़रत अलीउल मुर्तज़ा तकरीर करे बस कई एकड़ो हमरा संदन खिदमत में आयो अचे अर्ज के त क़िबला अज वा एकड़ी तकरीर कई तकरीर में ता एकड़ी दुआ घुरी वा दुआ मुखे समझ में कान आई है साईं जो केड़ी दुआ घुरी अल्लाहुम्मा अस्लिहना बिमा असलहत बिहिल खुलफा अर्राशिदीन मौला मुजी इस्लाह ई कर जे खलीफन जी तो इस्लाह कई साईं क़िबला ए खलीफा केड़ा हज़रत अली पे चवे हुमा हबीबाया व अम्माक अबू बकर व उमर ए बई मुजा महबूब थई ए तुजा चाचा थई केड़ा एकड़ो अबू बकर बियो उमर इनन सा मुजो प्यारा मुजो
मुझो इनन सा प्यार आ, इनन जी मुसा उल्फत आ, मुझी इनन सा उल्फत आ। वो असी तो के सबक दींदा आहियूं त जे आशिक आई त कन खोले बुध शान हबीब जे बचड़न जो। सची हेडी जमायत आई आई छाजे लाया हो को असाजे लाया हो। जे आशिक आई त कन खोले बुध शान हबीब जे बचड़न जो। जे आरिफ थियण खुरी त पोइ रख इरफान हबीब जे बचड़न जो। सखर में हाणी सखर में हजरत अमीर उमर सोनी जी गुस्ताखी कयूं। मां जो तव्हां वाजिब मोहब्बत रखी आहे असांजी अहल बेदन सां मोहब्बत। अहल बेद जन जा नाला पंहिंजे बच्चन ते रखनि तूं उन सां चवनि तूं मोहब्बत रखी। हे पाण कुन हमें कर कुन कर असहाब आलम फरक कर वो गड वा गड रहता ही। अच्छा मत देखन चा फरमान हबीब जे बचड़न जो। जे आशिक आई त कन खोले बुध शान हबीब जे बचड़न जो। अल्लाह तबारक व तआला इमाम हुसैन का या खिदमत वरती। इमाम हुसैन या खिदमत दीन जी ॾिनी। अॼु अहिड़ा बदबख्त माण्हू निकिता जेके जन बाबा यज़ीद सुठो हो, यज़ीद भलो हो, यज़ीद अमीरुल मोमिनीन हो, यज़ीद हीअं हो। मां चयो तोखे यज़ीद जी ग़ुलामी मुबारक, तूं यज़ीद जो नौकर ही, तूं यज़ीद जो पठू आहीं। असीं आहियूं हुसैन जा ग़ुलाम, असां आहियूं हुसैन जा दीवाना। अॼु मुक़ीम ॾाहिरीअ जे ॻोठ में अचण वारो ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम थो ॾियां, जागी जागी चइजो त इनखे यज़ीद जी ग़ुलामी क़बूल हुजे। असांखे यज़ीद न खपे, असांखे खपे त हज़रत हुसैन खपे जेको मदीने जे मीर जे कुल्हनि जो स्वार। असां इमाम हुसैन जा नौकर आहियूं, असी उन जा गुलाम आहियूं, असी उन जा दीवाना आहियूं, असी उन जा परवाना आहियूं। हे मुस्किबला मुफस्सिर कुरान जे रुगी हिकिड़ो साल न, 2 साल न, 3 साल न, 50-55 साल लॻी तो हज़रत इमाम हुसैन सदुल बच्चन जो शान गायो आहे। हे इमाम हुसैन जा गुलाम, हे हुसैन के प्यारा हन जेके सुमता हन त ख्वाब में मदीने जे मीर जूं त ज़ियारतूं थींदियूं हन, पर हज़रत इमाम हुसैन जा बि जलवा ॾिसंदा। आशिक नबी करीम जा जन सॼी ज़िंदगी नबी करीम जे बच्चन ऐं हुज़ूर जे अहल बैतन जी ग़ुलामी ॾिनी। बस ही शेर पढ़ी तो दुआ साईं जन ख़िताब फरमाइंदा, अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना बरा बरा है। सुभान अल्लाह नथा चो, सुभान अल्लाह नथा चो। अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा वरा है। इसमें असनैन है, जाग जा, इसमें असनैन है फातिमा है। इस घराने में मुश्किल कुशा है। बहलूल हो दरवेश को अदाब जो बहलूल के चयो अली जो मकाम त मूंखे ॿुधा, अली जो केतिरो आहे। बहलूल चयो अली जो मकाम तोखे ॿुधायां, तूं हीअ साम्हूं दरिया थी बगदाद में ऐं मां पाणी भरिया हिन लोटे में, पर इहो लोटो सॼो भरे अचिजां, सॼो दरिया हिन में विझजां। हाँ साईं, हुन सम्झो त साईं जी करामत आयो लोटो खणी सॼो हिन चयो त हाणे विझां तूं लोटो जो अंदरि विधई। हाणे लोटो साईं दरिया खे छा करे, लोटो जो अंदरि विधई, थोरो पाणी आयो दरिया ओड़ो जो ओड़ो आयो। बहलूल के अर्ज़ कई क़िबला अव्हां चयो त सॼो दरिया जो पाणी लोटे में विझी अचिजां। हा बाबा मूं चयो हो क़िबला लोटे में त पाणी कोन आयो। पाण फरमायो तुंहिंजे हिन लोटे में हेॾो दरिया कोन थो अचे त हिन लोट में अली किथां ईंदी। अली उन्हनि खे सम्झ में ईंदो जिन जे दिलनि में मोहम्मद जो इश्क आहे, अबू बकर जो इश्क आहे, उमर उस्मान जो इश्क आहे।
अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वराउल वरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। ये तो मरी जरा बना काबे इश्क का हूँ नमाजी, अरे मैं हूँ उनकी हिमायत बेराजी। आखिर में टपरियत रोजो न भंजा, मेरी तुरबत पे मेरी मरकत पे मेरी मरूंदा है न सही बुछाल करो, मेरी तुरबत पे मेरी मरकत पे मेरी तुरबत पे लिखना के न्याजी, पंजितन का ये अदना गदा है। अल्लाह ताला हिन ॻोठ वारनि खे ख़ुशि करे ऐं जेके हेॾो माशाअल्लाह मजमू चे गच्छुआ परे परे खां आशिक दीवाना इमाम हुसैन साईं जा आया। असां फ़कीर आहियूं, संदन ग़ुलाम आहियूं, संदन नौकर आहियूं, संदन मुलाज़िम आहियूं, संदन ख़िदमतगार आहियूं, संदन दर्जा नौकर पालियल आहियूं। असीं त उन्हनि जी ग़ुलामी ॼण जे लाइ हाज़िर आहियूं ऐं जन जन दोस्तनि असांजे ॻोठ वारनि इलाइक़े वारनि कोशिशि करे हिन जलसे में तावन कयो। अल्लाह साईं उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चनि में, मालनि में, उम्रनि में, औलाद में, इज़्ज़त में बरकत अता फरमाए।